अज बिल्कुल सिंधी सकाफ़त के उजागर करण जे लाइ हर साल जियां हिन साल भी जो सखर में एक पाण सखर में मच कचहरी जो शेख बिरादरी पारां जो प्रोग्राम रखियो वियो आहे। अचो तो वधीक इन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन छा चवण आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शेख बिरादरी जेका आहे हर साल इन ॾींहं खे ईद ॾींहं तौर ते मल्हाईंदी आहे। अलाही महिरबानी सां हिन साल बि असां उहो ई सिलसिलो लगातार कंटिन्यू कंदा आया आहियूं ऐं इंशाल्लाह ईंदड़ बि जेके साल हूंदा इंशाल्लाह असां ही ॾींहुं ईद वांगुरु ई मल्हाईंदासीं। मां हिन ॾींहं जी मुनासिबत सां पंहिंजी सिंध जे हर रहंदड़ खे इहो पैगाम ॾींदुमि त बाबा पेट कटे बि वधि में वधि तालीम वठो, तालीम औलाद खे ॾियो ऐं तालीम सिर्फ़ु इन लाइ न वठो त तव्हां सरकारी नौकिरी वठणी आहे, न, तालीम वठो पाण खे शऊर ॾियण लाइ ऐं कारोबार करण लाइ। छाकाणि त सरकारी नौकिरी हिकु घर हलाईंदी आहे, कारोबार नस्लूं हलाईंदी आहे। ईअं त अॼु शेख कम्यूनिटी वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां सिंधी सकाफ़त जे जेका असांजा ॾियाण हलनि था उन मुताबिक़ शेख कम्यूनिटी वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां जेको अॼु टांगा चौक ते मच कचहरी जो प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें तक़रीबन इंतिहाई असांजा बिरादरी जा ॿियूं असांजे बिरादरियूं बि आयूं आहिनि। असांखे इंतिहाई अॼु ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं असां निहायत शुक्रगुज़ार सभई जेके बि आया आहिनि ऐं इंशाअल्लाह इहे मेला इहे कचहरियूं हमेशह क़ाइमु रहंदियूं। उन खां बाद 7 तारीख़ ते जेको आहे दुआ चौक ते हिकिड़ो मेलो आहे, उन में बि मां गुज़ारिश कंदुमि सभिनी दोस्तनि खे, अज़ीज़नि खे, सिंधी क़ौम जे नौजवाननि खे, पौड़नि खे त महिरबानी करे उन में ज़रूरु शरीक थियनि। तव्हांजी महिरबानी। सिंध धरती अमन जी धरती आहे ऐं अॼु बि असांजो अमन जो पैगाम आहे। सकाफ़त रही आहे, सिंधी टोपी, सिंधी अजरक असांजो जेको आहे ऐं असांजा क़दीमी जेके माॻ आहिनि सिंध जा उन्हनि खे बचाइण जे लाइ जेके बि क़ौमां हिकु थियूं आहिनि यकीनन एके इतिहाद में रहियूं आहिनि, उहे क़ौमां ज़िंदा रहियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह टोपी अजरक जो जेको ॾींहुं आहे असां सभिनि दोस्तनि खे सिंध में रहंदड़नि खे मैसेज ॾियूं था पिया त पंहिंजी सकाफ़त खे न विसारियो, पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयो। भली महफ़िल भला माण्हू भली आया अखड़ियूं जिन सॼण लाइ थियूं से सॼण हली आया। अॼु असांजे हिन मेड़ाके में हिन मच कचहरी में जेके दोस्त आहिनि उन्हनि जा तमामु असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं। सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे, अजरक टोपी कटको इहो असांजो शान ऐं मान आहे। ऐं मां त इहो चवंदुमि पंहिंजे सिंध जे रवासियुनि खे जिन सिंध में जनमु वरितो आहे सिंध जा वारस आहिनि, पर जेको नीमक हलाल हुजे नीमक हराम न हुजे। ऐं मां इहो ई चवंदुमि त पंहिंजी औलाद खे जेको आहे तइलीम ॾियनि ऐं तइलीम इंसान जी टी अख आहे। ज़रूरी न आहे त नौकिरी मिले, तालीम वारे खे कंप्यूटर सिस्टम दौर जो ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदो थो वञे, उहो बग़ैर तइलीम वारो तरक़ी नथो करे सघे। असांजे सिंधी भाइरनि खे, सिंध जे रहंदड़नि खे उन्हनि खे खपे त पंहिंजे औलाद खे ख़ासि करे नियाणियुनि खे तइलीम ॾियारनि, औलाद खे तालीम ॾियारनि। तालीम जो ज़ेवर जेको आहे इंतिहाई हुनजो मां जेतिरी ॻाल्हि कयो आहे थोरी आहे। ऐं अॼु जो हीउ जेको असां सिंधी पटको टोपी अजरक पाए हिन ॾियारे ते असां गॾिजी करे मेलो मचायूं था ऐं मेलो मचे थो। असां ईद जे ॾियारे खां वधीक हिनखे तरजीह ॾियूं था, हिनखे वधीक सम्झूं था ऐं आईंदा बि पंहिंजे नसलनि खे इहा हिदायत वसियत था कयूं वञूं कि पंहिंजी सिंधी सकाफ़त खे उजागर करणु असांजो बिल्कुलु हक़ आहे। ऐं मां पंहिंजे पोयनि खे बि सिंध वासियुनि खे बि पोयनि ईंदड़ नसलनि खे बि अर्ज़ु कंदुमि इहो ॾियारो ज़रूरु